अस्सलाम वालेकुम साथियों। घणे वक्त खां पोइ तव्हां चवंदा हूंदा त अमजद ज़ाहिर थियो आहे SDG TV ते। कुझु मुंहिंजूं कोताहियूं सम्झो कि नाअहलियूं सम्झो, पर सोशल मीडिया ते असां मुसलसिल पंहिंजो वक़्तु ॾिनो आहे। अॼु असां वटि हिकु तमामु वॾो दानिश्वर ऐं प्रोज़ जो माहिर ऐं तज़िया निगार सुठो अदब दोस्त अॼु असां सां मौजूदु आहे असदुल्ला सोलंकी साहिबु, जंहिंखां असां सिंध जी मौजूदा सूरत हाल ते घणो कुझु ॻाल्हाईंदासीं। साईं असदुल्ला साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी जो असांजे हिन TV चैनल ते तव्हां आयो, पंहिंजो क़ीमती वक़्तु था ॾियो, तव्हांजी वॾी महिरबानी। असां जीअं त तव्हां ॾिसो था मौजूदा जेके असांजूं सोशल हलंदी पियूं मीडियाऊं, उन्हनि में हिकिड़ी सिंध BN जे अली मुराद राहू जी हिकिड़ी पोस्ट लिखी आहे, ॾाढी जेका दर्दनाक पोस्ट आहे त नौजवान तमामु घणी तालीम कराइण खां पोइ जॾहिं पुछा कई वई उन खां त किथे आहे तुंहिंजो ब्रदर तालीमी याफ़्ता, त हुनजे भाउ ॿुधायो जेको हुनजे घर में मुलाज़िम हो, तॾहिं हू घर में मायूस थी वेही रहियो आहे, नौकिरियुनि जी तलाश करे 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 थकिजी घर में मायूस थी सॼो ॾींहुं बसि सुतो पियो आहे, सॼी राति वेठो आहे खट ते। ज़हनी तौर ते इहो थी वियो आहे। छा असांजे समाज में अहिड़ो अमल जेको तालीमी याफ़्ता नौजवान करे रहिया आहिनि, छा इहो अमल असांजे मुआशिरे खे इजाज़त ॾिए थो, या इहो असांजी सोसाइटीअ खे जेको आहे सो बहितर आहे इहो अमल? सभ खां पहिरीं अमजद दुरानी साहिबु, तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां टाइम ॾिनो मूंखे पंहिंजे चैनल ते। जेतिरे क़दुरु सोशल मीडिया जो तालुक़ु आहे त हिन ग्लोबल वर्ल्ड में सोशल मीडिया हिकु मुअसर ऐं अहमियत भरियो असांजे ख़्यालनि खे निर्वार करण जे लाइ ज़रियो बणिजी चुको आहे। पोइ उहो असांजे मथां डिपेंड थो करे त उनखे असां पॉज़िटिव था वठूं या नेगेटिव था वठूं। इन जा हकारी पहलू बि पंहिंजी जॻह ते तमामु रोशन आहिनि, पर जीअं तव्हां ॻाल्हि कई त कंहिं सिंध विज़न नाले वालदा तव्हां का ख़बर पढ़ी आहे, जंहिंमें को आला तइलीम याफ़्ता नौजवान निराशाई ऐं मायूसीअ जो शिकार थी पंहिंजो पाण खे घर जे कंहिं कमरे में बंदि कयो वियो आहे। आउं पंहिंजा वीचार वॾींदे इहो ॿुधाईंदो हलंदुसि त आला तइलीम जा बि मुख़्तलिफ़ ज़ाविया ऐं रुख़ आहिनि। जेकॾहिं आला तइलीम खां पोइ को नौजवान पाण खे हिकु मुनासिब ऐं सुठी कमाईअ वारी नौकिरी न मिलण जे करे कमरे में बंदि कयो वेठो आहे, त आउं सम्झां थो त उहा आला तइलीम उनजे कम जी साबित न थी सघे। आला तइलीम सां गॾु तरबियत ऐं पाण खे माहौल सां हम आहंग करणु बि तमामु ज़रूरी आहे। आउं नथो सम्झां त आला तइलीम हासिलु करण खां पोइ को नौजवान ई कमरे में बंदि थी वेही पाण खे पंहिंजी ज़िंदगीअ खे ज़ाया करे। ज़रूरु उन जी तरबियत में, ज़रूरु उन जे तजुर्बनि में का खोट हूंदी। रुगो असां वटि हींअर इहो ट्रेंड हले पियो त कंहिं MA सादे तरीक़े सां करे छॾी त उहा आला तइलीम लेखजी थी वञे। यकीनन हिकिड़े ग़रीब तबिके जे माण्हूअ जे लाइ पंहिंजे तइलीम खे मुनासिब तरीक़े सां जारी रखण जे लाइ इहो हिकिड़ो शॉर्टकट वारो तरीक़ो आहे त कॉलेज साइड खां या रेगुलर ई ऐं हिकिड़ी सिंपल MA माण्हू करे थो, पर उन खां पोइ हिकिड़ी वॾी नौकिरीअ जे लाइ हिकु सुठी पघार वारी, सुठे खाते वारी नौकिरीअ में हिकिड़ी उन जी डिमांड रखणु ऐं उन जी हिकिड़ी आहे चाहना रखणु त मूंखे कंहिं सुठे खाते में नौकिरी मिले। आउं सम्झां थो त पोइ इहा आला तइलीम मां उन माण्हूअ कुझु हासिलु न कयो। अच्छा, असां बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। असल में असांजा वरी मां उन में कमेंट्स इलाही दोस्तनि जा पढ़िया, उन में इहे कमेंट्स अक्सर आया हुया त हुकूमती अदारा जेके आहिनि उहे माना नाकारा आहिनि,
ऐं दुनिया में जेसिताईं असां मुतालो कयूं था या ॾिसूं था त दुनिया जा को बि अहिड़ो मुल्क न आहे जंहिंमें 100% जेको आहे सो मुलाज़िमत माण्हुनि खे मिले। पर ऐं ॿी ॻाल्हि इहा त उहो नौजवान छा कंहिं बि प्राइवेट अदारे में कमु नथो करे सघे। कुझु इहे तजवीज़ूं आहिनि, मूं बि तजवीज़ ॾिनी त छा भाॼी या फ्रूट या ॿियूं अहिड़ियूं शयूं जेके दुकान आहे या उनजो ही जेकॾहिं मिडिलमैन थी वञे, पढ़ियो लिखियो माण्हू आहे त पोइ मिडिलमैन थिए, न त पोइ उहो पाण बि कारोबार करे सघे थो, या हिकिड़ो ट्यूशन सेंटर जेको आहे उहो हलाए सघे थो पंहिंजे घर में या पंहिंजे ओताक जो हिकिड़ो कमरे में। उहो छा इहे तरीक़ा न आहिनि जा पंहिंजी तालीम खे? अमजद साहब तव्हांजे सभिनी ॻाल्हियुनि सां मुतफ़िक़ आहियां त अमेरिका बरतानिया जहिड़ा तरक़ी याफ़्ता मुल्क बि 100 सैकड़ो रोज़गार ॾियण जे क़ाबिल न आहिनि। बिल्कुलु। त मूंखे मुंहिंजे चवण जो मतिलबु बि इहो ई हुयो त आला तइलीम जो इहो मतिलबु हरगिज़ कोन्हे को त उनखे का 17 ग्रेड जी नौकिरी मिले। आला तइलीम जो मक़सदु इहो हूंदो आहे त हू बाशऊर थिए ऐं बाशऊर थियण खां पोइ पंहिंजे बहितर ज़िंदगीअ जे लाइ बहितर गस ॻोल्हण जी कोशिशि करे। ऐं सिर्फ़ु सरकारी नौकिरीअ जो हुसूल ऐं नथो सम्झा त को आला तइलीम जो को आख़िरी मंज़िल आहे। आला तइलीम जे लाइ पंहिंजे ज़िंदगीअ खे बहितर बणाइण जे लाइ पंहिंजे मुस्तक़बिल खे पंहिंजे वालिदैन पंहिंजे घर वारनि जे सुठे हिकिड़े फ्यूचर जे लाइ तव्हांजी राय सां मुतफ़िक़ आहियां त हू खोड़ सारा अहिड़ा मुआशिरे में कम आहिनि जेके इज़त भरिया आहिनि जेके हू करे सघे थो। जेकॾहिं हू दुकान ते या रेढ़े ते का फ्रूट सब्ज़ीअ जो को दुकान नथो खोले सघे त तव्हांजे ॻाल्हि वांगुरु त हू मिडिलमैन जो किरदारु अदा करे ऐं सुठे पैमाने ते फ्रूट मंडीअ मां सब्जियूं वग़ैरह फ्रूट वग़ैरह खणी अचे दुकाननि ते इज़त भरे तरीक़े सां सप्लाई करे सघे थो, ट्यूशन सेंटर खोले सघे थो, किताबनि जो को दुकान खोले सघे थो, कंहिं सुठे न्यूज़ चैनल ते कंहिं सुठी अख़बार में हू जॉब करे सघे थो। ऐं वरी बि इहा गुज़ारिश कंदुसि त का वॾी डिग्री हथु करणु को मसइलो न आहे, उन सां गॾु उन लेवल जी अहलियत जेकॾहिं उन माण्हू मंझि आहे त उहो मुंहिंजे ख़्याल में त किथे बि ज़िंदगी जे डोड़ में पोइ ते रही नथो सघे। उहो पंहिंजी जाइ ठाहे सघे थो। सरकारी नौकिरीअ मंझि बिल्कुलु आउं मञा थो त अकरबा परवरी जो हिकिड़ो दौरु हले पियो, पर खोड़ सारा विफ़ाक़ में सूबे में अहिड़ा इदारा आहिनि जेके मेरिट ते अञा बि सिलेक्शन कनि पिया ऐं असांजा खोड़ सारा नौजवान वॾनि शहरनि जे वॾनि तइलीमी इदारनि में पंहिंजे मेरिट ते सिलेक्ट थिया आहिनि, तइलीम हासिलु करे रहिया आहिनि ऐं सुठनि इदारनि में उहे नौकरियूं हासिलु करे रहिया आहिनि। तव्हां ॾिसो त उर्दूअ जो तमामु हिकिड़ो सुठो नालो शाइर एहसान दानिश, जंहिं पंजाब यूनिवर्सिटी में मज़दूरी कई, सही, ऐं जंहिं न छड़ो पंजाब यूनिवर्सिटी में मज़दूरी कई पर ॿाहिरि रोडनि ते बि मज़दूरी कई ऐं हाई लेवल जी डिग्री हुजण जे बावजूदि आख़िर में हू पंहिंजे अहलियत ते उन साॻी यूनिवर्सिटी में पंजाब यूनिवर्सिटी में लेक्चरर थी प्रोफेसर थियो। असांजा नौजवान इहो छो था कनि त मां MA पास आहियां ऐं मज़दूरी नथो करे सघां, इहो जॾहिं ज़हन में वेहे थी त तव्हां चवाणी त हुनखे तइलीमी हिकिड़ी डिग्री ठाहे, पर इहा डिग्री कहिड़े कम जी जॾहिं हुन वटि को किरदारु न आहे, रवैयो न आहे ऐं कमाइण जे लाइ हुन वटि जेकॾहिं गुरूर ऐं तकबुर आहे उहा डिग्री हुन ॼणो हासिल ई न कई, त इन जो मतिलबु हुन में तरबियत जी कमी आहे। तरबियत जी कमीअ वारो माण्हू ई अहिड़ियूं शयूं पैदा कंदो आहे ज़हन में त मां MA पास थी करे वरी मज़दूरी बि कयां। इहा बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे त तरबियत जो हुजणु बि ज़रूरी आहे। इहे टीचर्स जो वालिदैन जो कमु बि आहे त ॿारनि खे इन तरफ़ राग़िब कनि त जीअं हू न छड़ो तालीम कराइनि पर वक़्तु अचण ते हू उन तालीम जी जेकी लेवल आहे या पाण खे मथां या मां वारी आदत पैदा थी थिए उहा ख़तमु करे हिकिड़े मज़दूरनि वारी पाण खे एडजस्ट करे ऐं एडजस्ट करण खां पोइ पंहिंजे घर खे उहो हलाए सघे थो। अमजद साहिबु आउं तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदो हलंदुसि त बिल्कुलु इन सभिनी ॻाल्हियुनि जे लाइ ज़रूरी आहे त हू निराशाईअ वारे माहौल मां हिकु बंदि कमरे वारे माहौल मां पाण खे कढी बहितर दोस्तनि, बहितर लाइब्रेरियुनि ऐं बहितर सोसाइटीअ सां पाण खे मुंसलिक करे, बिल्कुलु जंहिंमां हू तजुर्बा बि हासिलु कंदो ऐं पंहिंजे रोज़गार जे लाइ सुठे रोज़गार जे लाइ उनखे सुठा नवां लाड़ा ऐं नवां गस हासिलु थी सघनि था। बिल्कुलु असांजो जेको इहो मौज़ू हुयो इहो मुख़्तसर मौज़ू हुयो
ऐं असां चाहियूं था त अहिड़नि मुख़्तसर मौज़ूअनि ते नंढो नंढो हिकिड़ो बहस करे तव्हां ताईं ॻाल्हियूं पहुचायूं त जीअं कोई न कोई रस्तो निकिरे उन्हनि नौजवाननि जे लाइ ऐं उन्हनि मायूस माण्हुनि जे लाइ जेके ख़ामखाई जूं पाण हिकिड़ो मायूसियूं पैदा करे घरनि में वेही रहिया आहिनि। बहितर आहे त पंहिंजी अमली ज़िंदगी में अचो ऐं अमली कमु कयो। वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी ऐं असांजे जेको आहे सो असदुल्ला सोलंकी साहिब जी महिरबानी जिन असांखे पंहिंजनि बहितरीनु रायनि जो असांखे जेको आहे सो फेज़ ॾिनो ऐं तव्हांजी सभिनी जी महिरबानी। असांजी यूट्यूब खे सब्सक्राइब कंदा रहंदा कयो ऐं बेल आइकॉन खे बि जेको आहे टच कंदा कयो ताकी असां वटि जेके बि असांजूं नयूं मूवीज़ अचनि थियूं ख़ासि करे इल्मी ऐं तइलीमी तारीख़ी त जीअं तव्हां ते उहे फ़ौरन पहुची सघनि। अस्सलामु अलैकुम। अमजद दुरानी खे इजाज़त ॾींदा सदाईं गॾु।